नमस्कार दोस्तों, मां कमल खत्री सिंधी टुडे जे हिन प्राइम टीवी शो में तव्हां सभिनी जो स्वागत कयां थो। असां सॼे सिंधी भेनर और भाउरनि जा शुक्रगुज़ार आहियूं कि पहिरें ॾींहुं ई असांजी ख़बरनि खे एतिरो सहकार सभिनी ॾिनो आहे। पूरे भारत जे कुंड कुछ मां असांखे फ़ोन आया, असांजी टाइमिंग जे बारे में माण्हू सवाल पुछिया, असांजे प्रोग्रामनि जे बारे में असांजे सवाल पुछिया विया, असांजे विषयनि कहिड़ा कहिड़ा विषय असां सिंधी टुडे में खणण वारा आहियूं हुननि जे बारे में माण्हू प्रश्न पुछिया। तमामु सुठो लॻो और असां सभिनी जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कंदा आहियूं कि हुननि असांजी हिन कोशिश खे कामयाब करण जे लाइ पंहिंजो सहकार ॾिनो, असांजी हौसला अफ़ज़ाई कई। त हिन प्राइम टीवी शो में असां कंहिं न कंहिं मुद्दे खे खणंदासीं और तव्हां सां रूबरू थींदासीं। त अॼु जो विषय उहो ई आहे जंहिंसां अॼु असां सभई वाक़िफ़ आहियूं, असां सभई हुन जी गिरफ़्त में आहियूं, मतिलबु कोरोना वायरस जी गिरफ़्त में अॼु पूरो सॼो भारत छा पूरी दुनिया हुनजी गिरफ़्त में आहे। त सिंधी समाज बि उतो कीअं परे रहे सघे थो। कोरोना बीमारी असां सभिनी जे घरनि में लॉकडाउन करे छॾियो आहे। गॾोगॾु असांजी वापारी ज़िंदगी, सामाजिक ज़िंदगी हुनखे बि लॉकडाउन करे छॾियो आहे। पर असां इहो कोन चवणु चाहियूं था, लॉकडाउन ज़रूरु कयो आहे, पर असां कोन चवणु चाहियूं था कि असांखे हुनजो बि कोई मलाल आहे, छोकी सिंधी जो हिन ॿिनि ॻाल्हियुनि सां वॾो वाबस्तो हूंदो आहे। हिकु त हुनजी पंहिंजी वापारी ज़िंदगी और ॿी हुनजी सामाजिक ज़िंदगी। उहो सॼो ॾींहुं पंहिंजे सुबुह पंहिंजे धंधे ते निकिरी वेंदो आहे ऐं शाम जो अची करे मंदिर टिकाणनि में पूजा पाठ कंदो आहे, मेला वर्सियूं मल्हाईंदो आहे, मौज मस्ती कंदो आहे, भंडारा लॻाईंदो आहे। हुनजी पंहिंजी ज़िंदगी जी उहा ख़्वाहिश पूरी थी वेंदी आहे। मतिलबु चवण जो आहे कि सुबुह और शाम ताईं कमाइण ऐं राति जो भुल बख़्शाइण, इहो ई सिंधी जी हिकु पहचान चई सघिबो आहे या सिंधी समाज जी हिकु वॾी शख़्सियत। पर हाणे हालात बदिलिया आहिनि। कोरोना वायरस जे हलंदे अॼु हालात बदिलिया आहिनि। अॼु सिंधी जागरूक थियो आहे, सिंधी अॻिते बि आयो आहे। उहो सेवा जे भाव सां, पाण सां ऐं ॿिनि खे बि अॻिते खणी अचे थो पियो। गुज़िरियल 2-3 ॾींहं में असां वटि एतिरियूं तस्वीरूं, एतिरा समाचार आया आहिनि कि फलाणो सिंधी फलाणी जॻह ते कुझु विरहाए थो पियो, फलाणो सिंधी फलाणी जॻह कुझु करे थो पियो, फलाणे सिंधी माण्हुनि खे इकठो करे हिकु कोष ठातो आहे जी प्रधानमंत्री बि ॾियणो आहे, फलाणे डॉक्टर पंहिंजा अस्पताल खोले छॾिया। इहे सभु ॻाल्हियूं सिलसिलेवार सां असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। त हिन नाज़ुक मौक़े ते सिंधी समाज कोई न कोई सेवा करे रहियो आहे। इहो चयो वेंदो आहे कि सिख समाज लंगर और जी सेवा वग़ैरह कंदो आहे, पर सिंधी समाज पारां बि भंडारा लॻंदा रहंदा आहिनि। 40 साल में 40 ॾींहं भंडारा लॻंदा आहिनि, चेटी चंड ते भंडारा लॻंदा आहिनि, वर्सियूं मेलनि ते भंडारा लॻंदा आहिनि। त असां बि पंहिंजे गुरुअनि, पंहिंजे बाबे नानक जा सेवक आहियूं, हुननि जी शिक्षा खे मञींदा आहियूं। असां बि सिख समाज सां मिली करे इहे सभु सेवा कंदा आया आहियूं और हिन जी कोई अलॻि सां सबूत ॾियण जी कोई ज़रूरत कोन्हे। त शुरूआत कंदा आहियूं जयपुर खां। जयपुर खां अलवर जा जेके अॻूणा विधायक हुया, ज्ञानदेव आहूजा जी, हुननि फ़ोन करे असांखे ॿुधायो त पूरे राजस्थान में भारतीय सिंधु सभा सां मिली करे टोटल 31 ज़िलनि में उहे राशन विराइण जो कमु शुरू करे चुकिया आहिनि। हुननि जी सभी कलेक्टरनि सां ॻाल्हि थी चुकी आहे। भारतीय सिंधु सभा जा जेतिरा बि 31 ज़िलनि जा पदाधिकारी आहिनि, हुननि सां हुननि जो सहकार थी चुकियो आहे और उहे पंहिंजे कम में लॻी विया आहिनि। गॾोगॾु हुननि हिकु ॿी बि ॻाल्हि चई जेकी मुख्य आहे कि राशन त विहण विराइणो आहे, गॾोगॾु पखियुनि, बेज़ुबान जेके असांजा इहे जीव आहिनि, चाहे हुन कुतो हुजे, चाहे ॿिली हुजे, चाहे इहे जेके बेज़ुबान जानवर आहिनि, हुननि जे लाइ बि असांखे दानो जी व्यवस्था करणी आहे। त जयपुर में त हुननि हिकु गाॾी रवाना करे छॾी आहे जेकी पूरे शहर में फिरे थी पई और दाननि खे जॻह जॻह जिथे जिथे इहे पक्षी वहींदा आहिनि हुते उहो दानो रखी अचनि था पिया। त
और हुननि हिकु ॿी बि ॻाल्हि चई कि हुननि पूरे हिंदुस्तान जे जेके राष्ट्रीय संस्थाऊं आहिनि सिंधी, जंहिंमें विश्व सिंधी सेवा संगम हुजे, भारतीय सिंधु सभा हुजे और ॿिनि प्रांतनि जी अलॻि अलॻि संस्थाऊं आहिनि, जीअं जयपुर में ई कई संस्थाऊं आहिनि, हुननि सभई संस्थाउनि जे जेके पदाधिकारी हुन सां ॻाल्हाए करे चयो आहे कि इहो कमु तव्हांखे जल्द सां जल्द शुरू करणु खपे। और जीअं त जेको सिंधी समाज जे बारे में चयो वेंदो आहे कि परमार्थी समाज आहे, उहो पंहिंजी हुन शख्सियत खे बरक़रार रखे, इहो चवणो ज्ञानदेव आहूजा जी जो। और हिन सां साण हिकु ॿी बि ख़बर भीलवाड़ा को आई, स्वामी हंसराम जी उदासीन जी महाराज, हुननि सभिनि को पहिरियों, छोकी भीलवाड़ा में हिकु डॉक्टर जी लापरवाही सां पूरो सॼो शहर भीलवाड़ा लॉकडाउन थी चुकियो आहे। और सबको पहल कंदे हरि शेवा आश्रम जे कार्यकर्ता और RSS जे कार्यकर्ता मिली करे पूरे शहर में फूड पैकेट विराइण जो कमु स्वामी हंसराम उदासीन जी निगरानी में शुरू करे चुकिया आहिनि। त अहिड़ी कई तस्वीरूं असां वटि आयूं आहिनि, समाचार आया आहिनि, असां वटि लिमिटेशन्स आहिनि कि असां तव्हांखे विज़ुअल न ॾेखारे सघूं था। उहा बि असां कोशिशि ईंदड़ प्राइम TV में कोशिशि कंदासीं कि तव्हांखे विज़ुअल बि साण साण असां तव्हांखे ॾेखारियूं। हींअर सिर्फ़ु तव्हांखे ॿुधाए सघूं था, विज़ुअल कोन ॾेखारियूं था, कोशिशि कंदासीं उहो बि तव्हांखे ॾेखारियूं। त बिलासपुर जी ॼाण छत्तीसगढ़ जी तव्हांखे अॼु सुबुह जो ॾींहं जे मंझंदि जे प्रोग्राम में असां तव्हांखे ॼाण ॾिनी कि कीअं हुते कई संस्थाऊं मिली करे सेवा जा कम शुरू कया आहिनि। तव्हांखे दिल्लीअ जे बि संस्था जे बारे में ॿुधायो, विश्व सिंधी सेवा संगम जी महिला विंग सिंध जे शरणार्थियुनि जे लाइ राशन विराइनि थी पयूं। और गॾोगॾु दिल्ली प्रदेश युवा एकता मंच मनोज सिंधी पारां बि असांखे तस्वीरूं और समाचार मिलियो कि भई उहो बि मोती नगर और रोणी सेक्टर 24 वग़ैरह में जिथे जिथे ज़रूरत आहे हुते ज़रूरत जे इलाक़नि में उहे राशन और ठहियल रोटी, सब्जी, दाल इहे सभु विराइनि थियूं। उन्हनि साण साण गुज़ारिश बि कई आहे कि जंहिंखे बि जिथे बि ज़रूरत हुजे उहो हुननि खे कॉल करे इहो कमु पंहिंजे इलाइक़े में शुरू करे सघनि था। उहो हुननि सां पूरो सहकार, उन्हनि जी पूरी टीम हिन कम में लॻी वई आहे। सतना को भी असांखे ख़बर आई कि हुते वार्ड अध्यक्ष मनीष टेकवानी शहर में रोटी और पानी के अलावा सैनिटाइज़र, मास्क, पानी की बोतल, बिस्कुट ये सब विराया था पिया। और मशहूर सिंधी कॉमेडियन जो नालो तव्हां अशोक सुंदरानी जो ॿुधो हूंदो, उन्हनि नागोद में सभी युवा टीम के मिलाए करे हिकु टीम ठाती आहे जंहिंजो नालो उन्हनि फ़क़ीरों की टोली रखियो आहे, जंहिंमें हुननि सभी सेवादारनि खे फ़क़ीर जो नालो ॾिनो आहे ताकि माण्हू सभु फ़क़ीर वांगुरु सेव थी करे और निमाणा थी करे समाज की सेवा करनि, इहो उन्हनि जो हिकु हुयो। और एतिरा समाचार असां वटि आया आहिनि और ये सब समाचार असांखे जो कि ये सब माण्हू असांजे संपर्क में आहिनि, सिंधी टुडे जे संपर्क में आहिनि, तंहिं करे असांजे व्हाट्सएप ते, असांजी मेल ते, असांखे फ़ोन ते ये सब समाचार ॿुधाया विया और असांखे मिलिया आहिनि। मां सभिनि सां गुज़ारिश कंदुमि कि उहे असांजी सिंधी टुडे जी मेल ते या सिंधी टुडे जेको सिंधी टुडे TV जो यूट्यूब चैनल आहे हुनमें कमेंट सेक्शन में वञी करे असांखे पंहिंजी सारी ॻाल्हियूं ॿुधाए सघनि था। और फेसबुक लाइव ते भी कमेंट सेक्शन में उहे कमेंट्स सेक्शन में असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाए सघनि था त जीअं असां ईंदड़ प्रोग्राम में उहे शाया करे सघूं, माण्हुनि खे ॿुधाए सघूं कि हिन शहर में इहो कमु हलियो, तव्हां बि पंहिंजे शहर में अहिड़ो कमु शुरू करे सघो था। जीअं कि असांजे सिंधी समाज जी जेकी छवि आहे कि इहे पुरुषार्थी हुया और पुरुषार्थी थी करे हिननि पाण खे स्टैंड कयो मार्केट के अंदर और वरी परमार्थी थी करे पूरे समाज की सेवा कई, त हींअर उहो वक़्तु आयो आहे कि असांखे वरी साबित करिणो आहे कि असां पुरुषार्थी त आहियूं पर गॾोगॾु असां परमार्थी भी आहियूं। त हिन में हिकु ॿी भी ॻाल्हि मां गॾोगॾु जोड़णु चाहींदुमि कि जीअं दिल्ली में कई दरबारूं आहिनि, मंझंदि टीला दरबार आहे, साईं वसंत शाह दरबार आहे, स्वामी श्री साधू बिला आश्रम आहे, स्वामी टेऊराम आश्रम आहे, संत कंवरराम मंदिर आहे, सचो सतराम धाम आहे, ये सभु जेके मंदिर टिकाणा आहिनि दिल्ली में त एतिरा आहिनि ई आहिनि। दिल्ली खां ॿाहिरि बि हर शहर में असां वेंदा आहियूं, कोई न कोई संत समाज कोई न कोई टिकाणो हूंदो आहे। ग्वालियर में अम्मा वामन जो दरबार आहे, ईअं असां रायपुर में शरानी दरबार आहे, त देवपुरी में हुते रायपुर में देवपुरी में बाबा गीलाराम जी जो आश्रम आहे, ईअं जलगांव में आश्रम आहे। त पूरे सॼे भारत में हर शहर में किथे न किथे सिंधी दरबारूं टिकाणा आहिनि, उहे भी हाणे सेवा जा केंद्र ठही सघनि था। जीअं हींअर अॼु चैनल ते न्यूज़ चैनल ते मंझि जेको दिल्ली प्रबंधक गुरुद्वारा कमेटी जा अध्यक्ष सिरसा जी आहिनि, उन्हनि हिकु घोषणा कई कि बंगला साहिब गुरुद्वारे जा जेतिरा भी कमरा आहिनि उहे
हुननि जे साण में जेके हॉस्पिटल RML हॉस्पिटल लॻंदो आहे, लेडी हार्डिंग हॉस्पिटल लॻंदो आहे, इहे सभु हॉस्पिटल जेके लॻंदा आहिनि हुननि जा जेके डॉक्टर और नर्स आहिनि हुननि जे लाइ उहे खोले छॾिया आहिनि। और हुननि जेतिरो बि लंगर ठहींदो आहे उहो हाणे हुते कोन विराइनि था पिया, हुननि जा फूड पैकेट ठाहे करे सरकार खे ॾियनि त सरकार हुननि खे पुलिस पर्सनल खे जेको बि जिते ज़रूरत रहनि बसेरनि में उहे पैकेट फूड पैकेट हुते खणी वञे थी। त इहो जीअं गुरुद्वारनि में इहा सेवा हले थी पई, असांजे दरबारनि जो बि इहो हाणे पहल करणु खपे, दरबारनि खे बि संतनि खे पंहिंजे हथ में इहो करणु खपे कि उहे बि हिन कम खे पंहिंजे हथ में खणनि। राशन, फूड पैकेट, पाणी जे साण साण मेडिकल जी जेकी सुविधाऊं हुजनि, जीअं सैनिटाइज़र आहे, मास्क आहे, जेतिरो असां करे सघूं, जेतिरो संभव थी सघे ओतिरो करणु खपे। असांजो जेको सिंधियुनि जो जेको चई वेंदी आहे ॻाल्हि, जेकी मां पहिरें बि चई परमार्थी जी, उहा ॻाल्हि असांखे हाणे साबित बि करणी आहे। त इहे सभु अॼु विषय कोरोना जो हुयो और ख़ासि कर सेवा भाव जो हुयो, छोकी सेवा भाव जा काफ़ी समाचार आया, त अॼु मां विषय उहो ई खयोंसीं। हाणे असां पंहिंजी ॻाल्हि कयूं था। सिंधी टुडे जेको प्राइम TV शो तव्हां ॾिसी रहियो आहियो, तव्हांखे कीअं लॻे थो पियो, जीअं मां तव्हांखे ॿुधायो कि कमेंट सेक्शन में वञी करे तव्हां ॿुधाए सघो था। और गॾोगॾु हिन में छा छा असां सुधार करे सघूं था। इहो अञा पहिरों अॼु ॾींहुं हुयो, असां टाइम ते बि तव्हांखे इहो प्रोग्राम न पेश करे सघियासीं, असां हुनजे लाइ माफ़ी घुरूं था पिया। पर असांजो पहिरों ॾींहुं हो असांखे, और असां वटि कोई स्टाफ कोन्हे, असां घर में ई पंहिंजे परिवार सां मिली करे इहो चैनल तव्हां सभिनी लाइ शुरू कयो आहे। जीअं जीअं इहो चैनल शुरू थींदो, कोरोना वायरस को असां ॿाहिरि ईंदासीं, त असां स्टाफ वधाए करे तव्हांखे बहितर क्वालिटी और विज़ुअल जे साण, ग्राफिक्स जे साण तव्हांखे सुठे चैनल में तव्हांखे ॾींदासीं। त तव्हां पंहिंजो सजेशन्स, पंहिंजा विषय, पंहिंजे शहर जी ख़बरां असांखे ज़रूरु कमेंट सेक्शन में ॾींदा रहंदा। और हिकु वॾी ॻाल्हि, जॾहिं तव्हां असांखे सब्सक्राइब कंदा या बेल आइकॉन ते जब तक प्रेस न कंदा या क्लिक न कंदा, तंहिं ताईं तव्हांखे असांजो वीडियो टाइम सां न पुॼंदो। तव्हांखे ज़रूरत आहे सभु जल्द सां जल्द असांजे खे सब्सक्राइब करो और बेल आइकॉन खे प्रेस कयो, त जीअं तव्हांखे जल्दी सां जल्दी असांजो वीडियो मिली वञे। त अॼु जे लाइ एतिरो ई। सुभाणे वरी सुबुह जो 8:50 तव्हां सां मुलाक़ात कंदासीं सुबुह जे बुलेटिन सां। तेसिताईं नमस्कार।